नाज़रीन, बुलेटिन के आगाज़ में अवां खे ख़बर ॾियूं। कराची में हथियारबंदनि जी फायरिंग में चीनी शहरी रोनाल्ड जे मारिजण वारे वाक़े के हवाले से वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला और वॾे वज़ीर मुराद अली शाह इन वाक़े जो नोटिस वरितो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर पारां चीफ सेक्रेटरी सिंध का वाक़े बाबत रिपोर्ट तलब कई वई आहे। वॾे वज़ीर भी एडिशनल IG कराची का तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। हथियारबंद जी फायरिंग में चीनी शहरी रोनाल्ड जे मारिजण वारे वाक़े के हवाले से अवां खे ॿुधायूं पिया। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला और वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर पारां चीफ सेक्रेटरी सिंध का वाक़े बाबत रिपोर्ट तलब कई वई आहे। तफ़सील मालूम कयूं था हबीब जमाली खां। जी हबीब जमाली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सदर वारे इलाइक़े में जो डेंटिस्ट हुयो जंहिंजे क्लिनिक से चीनी डेंटिस्ट जे क्लिनिक फायरिंग थी हुई। उन फायरिंग के नतीजे में कैशियर जो है वो मरिजी वियो हो ऐं डेंटिस्ट ऐं संदसि ज़ाल जेके आहिनि ज़ख़्मी थी विया हुआ। हिन वाक़े जो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर एडिशनल IG कराची खां वाक़े जी रिपोर्ट जेका आहे उहा तके वरिती आहे। वॾे वज़ीर चयो आहे त हिन क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। फायरिंग वाक़े में जेकी जवाबदार मुलवस आहिनि, जेकी ॾुआरी मुलवस आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। वॾे वज़ीर चयो पाकिस्तान ऐं चीन जा भाईचारे वारा लाॻापा आहिनि ऐं उन्हनि खे कंहिं साज़िश तबाह करण जी नाकाम कोशिशि कई पई वञे। संजय वॾे वज़ीर चयो त अहिड़ा वाक़िया बर्दाश्त योग्य न आहिनि ऐं कंहिंखे बि अमन अमान ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हिन चयो त असांजे वॾनि क़ुर्बानीनि खां पोइ सूबे जो सूबे जो अमन बहाल कयो आहे त जीअं माण्हू अमन सां ज़िंदगी गुज़ारे सघनि ऐं सूबो तरक़ी करे सघे। वॾे वज़ीर एडिशनल IG कराची खे हुकुम कयो त जेकी कातिल आहिनि, हमलेवर आहिनि, उन्हनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। जी अच्छा हबीब, चीनी डॉक्टर जे हिन क्लिनिक ते थियल फायरिंग वारे वाक़े जा CCTV फुटेजिस भी साम्हूं आया आहिनि, हिन हवाले सां भी अपडेट कजो। जी बिल्कुल, ही हमलेवर जो जेकी CCTV फुटेज आहिनि उहे बि साम्हूं आया आहिनि। जीअं फायरिंग थी आहे क्लिनिक जे अंदरि त CCTV फुटेजनि में माण्हुनि में भाॼ पइजी वई, उहो ॾिसी सघिजे थो। फुटेजनि में उहो बि ॾिसी सघिजे थो त हमले खां पोइ जवाबदार जेको आहे डोड़ंदो वञी पंहिंजे मोटरसाइकिल ते वेहे थो ऐं फरार थी वञे थो। DIG साउथ शर्जील कर्ल ऐं SSP साउथ जेके आहिनि उहे उन्हनि वाक़े वारी हंधि जो जाइज़ो वरितो। रेंजर या अलकार CTD जा ऑफिसर जेके आहिनि उन्हनि बि वाक़े वारी हंधि जो जाइज़ो वरितो आहे ऐं शहदियूं गॾु कयूं आहिनि। DIG शर्जील कर्ल जो चवणो हो त हमलेवर जो हिकिड़ो ई हो जेको मोटरसाइकिल ते आयो ऐं मरीज़ बणिजी क्लिनिक जे अंदरि दाख़िल थियो ऐं जेको डॉक्टर आहे उन ते जवाबदार फायरिंग करे ॾिनी आहे। शर्जील कर्ल चयो त हिन वाक़े खे जेको आहे हिन वाक़े जा जेकी कारण आहिनि उहे मालूम नथी सघिया। ॾिसी शरीयत हुई हिननि चीनी शहरियुनि वटि ऐं ही 40-50 सालनि खां हिते कराची में रहनि था। ॿुधायो पियो वञे त हमलेवर जेको आहे हुनखे पैंट शर्ट पातल हुआ ऐं टोपी पातल हुई, हुनखे कैप पातल हुयो मथे ते। उहो मरीज़ बणिजी क्लिनिक में दाख़िल थियो ऐं हुन अंदरि वञी फायरिंग कई आहे। DIG शर्जील कर्ल चवणो हो त ही को डिप्लोमेट बि न हो जो इहो ख़दशो ज़ाहिर करे सघिजे त ही हमलो उन्हनि हमलनि जो तसलसल आहे जेकी हमला अॻु में चीनी शहरियुनि ते थींदा रहिया आहिनि। DIG जो इहो चवणो हो त मुख़्तलिफ़ रुखनि खां हिन वाक़े जी जांच कई पई वञे। गॾोगॾु हिन उहो बि चयो आहे त चीनी जेको आहे महिरबानी अवां जी हबीब जमाली।